समूरे सिंध जियां हिंगोर जांबे एकता जूं तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। हिंगोर जा भरिसां ॻोठ लाल बख्श सोलंकीअ जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल लाल बख्श सोलंकीअ में भी सकाफ़ती रंग निखरी आया। एकता जो शानदार प्रोग्राम कोशिश डिजिटल रोज़ाने कोशिश कावश KTN न्यूज़ जे सोलगंज जे सिंध में धारिया नामंजूर जे सिरीअ हेठि मुंतक़िद कयो वियो। प्रोग्राम में ॻोठ जे नेक मर्द उस्ताद मोहतरम गुलबेग सोलंकी TO फीमेल प्राइमरी उस्ताद बख्तियार हुसैन चन्ना TO मेल प्राइमरी सोबेदरो उस्ताद अब्दुल कादिर भट्टी साहब डॉक्टर करमाबाद सोलंकी उस्ताद शफीक सोलंकी उस्ताद हकनवाज सोलंकी उस्ताद शाहनवाज चन्ना एडवोकेट अमजद हुसैन सोलंकी शागिर्दन साफ़िन समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम दौरान स्कूल जे शागिर्दनि शागिर्दाननि समेत ॿियनि सिंधी टोपियूं अजरक पाए तकरीरूं टेबलोज़ खाकाई क़ौमी सिंधी गीतनि ते रिक्स कयो। उन मौके ते स्कूल जे नेक मर्द उस्ताद मोहतरम गुलबेग सोलंकी TO फीमेल प्राइमरी बख्तियार हुसैन चन्ना TO फीमेल प्राइमरी सोबेदर उस्ताद अब्दुल कादिर भट्टी डॉक्टर करमाबाद सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे स्कूल में हर साल सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़ती प्रोग्राम मल्हाइण सां असांजे मौसूम ॿारनि ऐं ईंदड़ नए नस्ल खे ख़बर पवंदी त सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब छा आहे। असांजे सिंध जी सुञाणप टोपी अजरक पटको आहे। हर मुल्क पंहिंजे तहज़ीब सां सुञातो वेंदो आहे। असांजी सिंध जी तहज़ीब 5000 साल पुराणी आहे। असां समूरी क़ौम ऐं कोशिश डिजिटल कोशिश कावश KTN न्यूज़ सां 7 डिसंबर एकता ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन पिण कयूं था। सिंध आ मिठी तेरा मारू मिठा ओ सिंध आ मिठी तेरा मारू मिठा अल्लाह सिंध आ मिठी तेरा मारू मिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा काथे न डिठा मो एड़ा काथे न डिठा सिंध आ मिठी तेरा मारू मिठा अल्लाह सिंध आ मिठी तेरा मारू मिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा काथे न डिठा मो एड़ा काथे न डिठा। कैमरा टीम सां गॾु इंसाफ अली मंगने जो कोचा जी रसूलाबाद।